अस्सलाम वालेकुम दोस्तों। सुर यमन कल्याण जो बैत पढ़ंदासीं। लतीफ़ सरकार फरमायो, तहिड़ा चालीहा न चालीह जहिड़ो पसण पिरीअ जो, कहिड़ी कातब तूं करीं मथे पननि पीह, जे वर्क वराई 20 त हर्फ़ उहो ई हिकिड़ो। सॼणो दुनिया हूअं त दुनिया जे सभिनी मज़हबनि धर्मनि में चालीहे जे अंग खे मुख़्तलिफ़ सबबनि जे करे अहमियत हासिलु रही आहे। जीअं सूफ़ियुनि जो पंहिंजे नफ़्स खे मात ॾियण जो रिवायती अंदाज़ु 40 ॾींहं रोज़ा रखणु या चिला काटणु, पर मरी वियल माण्हू जो चालीहो वग़ैरह बि इन ॻाल्हि जो वग़ैरह बि, पर इन ॻाल्हि जो को बि साइंसी सबबु नज़र नथो अचे। बाक़ी समाजी सबबनि जी त मुमकिन ॻाल्हि आहे। इहो त तय त 40 जो अंग खे अहमियत हमेशह हासिलु रही आहे, पर असांजो लतीफ़ इन जो क़ाइल कोन्हे। हू अमल खे इरादे जो ताबे थो सम्झे, छो त अमल जो नालो ई तहरक आहे। लतीफ़ साईं वटि अमल जी कसवटी सिर्फ़ु अमल जी तकमील न, पर तबई बीहक ऐं उन्हनि जा कीमियाई असर आहिनि। तंहिं करे हू 40 खे पिरीअ जे पसण जो मट नथो सम्झे। हू इंसानी दिमाग़ जी सघ खे पूरे बदन जी सघ खां लखें करोड़े दफ़ा वधीक थो सम्झे, ऐं इहो दुरुस्त बि आहे। इन करे पाण कातब खे चवनि था त 40 जे फ़ाइदे जी पटाड़ खे पननि जे ज़ियान तूं पननि जो ज़ियान पियो करीं, ऐं वाज़े तौर ते चवनि था त जे वर्क वराई 20 त हर्फ़ उहो ई हिकिड़ो। साईं ॻाल्हि ते यादि अची वई त 20 जो अंग बि कंहिं बि रक़म जे या कंहिं अंग खे ॻणण लाइ अॻाटे ज़माने खां इस्तेमालु थींदो आयो आहे। जीअं पहाको आहे, जहिड़ियूं 23 तहिड़ी 60। उन करे लतीफ़ 20 खे घणा जी माना में थो वठे ऐं चवे थो त तोड़े वर्क वराई 20 त बि हर्फ़ उहो ई हिकिड़ो आहे, ऐं उहो आहे अल्लाह। ऐं इहो ई शानाइतो ढंग आहे पिरीअ ताईं पहुचण या हासिलु करण जो। जे लतीफ़